अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा वल्लअनतु दाइमतु अला अअदाइहा। अम्मा बाद, सामीन मोहतरम, जिए त अज तहांजे साम्हूं असां हिकु अहिड़ी शइ बयानु करण लॻा आहियूं जेका इंसान खे हमेशह जेका शक में हूंदो आहे इंसान या मुतरद्दिद हूंदो आहे त उनखे शक खां ॿाहिरि कढण जे लाइ या तरद्दुद खां ॿाहिरि कढण जे लाइ रवायात में, क़ुरान जी रोशनी में या शरीयत मुहम्मदी में हिकु अहिड़ो अमल आहे, अहिड़ो कमु आहे जंहिंखे अंजाम ॾियण सां उहा इंसान जी शक वारी हालत ऐं तरद्दुद वारी हालत ख़तमु थी वेंदी आहे। उहो ॾिसूं था त रवायात में छा वारे थियल आहे त शेख अब्बास क़ुमी मफ़ातिहुल जिनान में इस्तिखारे जे बयान में चवे थो पियो त माना इन इस्तिखारे जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आयल आहिनि। अचो त उन्हनि तरीक़नि मां अॼु तव्हांखे हिकु तरीक़ो ॿुधायां थो। मुख़्तलिफ़ तरीक़ा आयल आहिनि। क़ुरान जे रूह सां बि इस्तिखारो थी सघे थो, दुआ जे तरीक़े सां बि इस्तिखारो थी सघे थो, निमाज़ जे तरीक़े सां बि इस्तिखारो, कागर जे तरीक़े सां बि इस्तिखारो ऐं तस्बीह जे तरीक़े सां बि इस्तिखारो थी सघे थो। अचो त तव्हांजे साम्हूं असां तस्बीह जे तरीक़े सां जेको इस्तिखारा थियनि था उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो तस्बीह जे तरीक़े सां इस्तिखारो हीअं आहे त माना पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त माना हिन जी इस्तिखारे जी दुआ कहिड़ी आहे। उहा दुआ हीअ आहे: अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़िल हुसैन व जद्दिही व अबीही व उम्मिही व अख़ीही वल अइम्मति मिन ज़ुर्रियतिही अन तुसल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अन तजअलल खैरत फी हाज़िहि सुबहति व अन तरियनी मा हुवल अहसलहु फिद्दीन वद्दुनिया। अल्लाहुम्मा इन काना लअस्लहु फिद्दीन वद्दुनिया व आजिल अम्री व आजिलिही फ़अलमा अना आज़िमुन अलैहि व आमिरनी व इल्ला फ़अनहिनी फ़इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इहा दुआ पढ़ी करे तस्बीह ते हिकु गिराह ठहणो, इब्तिदा खां वठी आख़िर ताईं जिते तव्हांजो अंगूठो ख़तमु थिए, इहे दाणा खणो पंहिंजे हथ में। तस्बीह जो तरीक़ो इहो आहे, ॿुधायूं था त माना उन हिकिड़े हिकिड़े दाणे ते अलॻि कयो ऐं विर्द पढ़ो। हिकिड़े दाणे खे खणी करे सुभान अल्लाह कयो ऐं ॿिए दाणे खे खणी करे अल्हम्दुलिल्लाह चओ ऐं टें दाणे खे खणी करे ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो। हाणे जॾहिं तव्हांजो इहो विर्द आख़िरी अंगूठे जे हिकिड़े दाणे ते वञी जेको आख़िरी दाणो आहे उन ते अची करे पहुचे थो, अगरि उन ते दाणे ते सुभान अल्लाह जो विर्द अची करे माना रुकियो आहे त माना तव्हां पंहिंजे इस्तिखारे जो मतिलबु सम्झिजो त माना इहो मुसावी कमु आहे तव्हांजो। जेकॾहिं कंदव त तव्हांजे लाइ भलाई आहे, न कंदव त तव्हांजे लाइ कोई नुक़सानु वग़ैरह न आहे। ऐं जेकॾहिं उन आख़िरी दाणे ते अल्हम्दुलिल्लाह अची करे बची वियो आहे त माना सम्झिजो त माना इन में भलाई आहे तव्हांजे लाइ, इन में ख़ैरु आहे तव्हांजे लाइ, भले तव्हां इहो कमु अंजाम ॾेई सघो था। जेकॾहिं आख़िरी दाणे ते तव्हांजे ते अची करे ला इलाहा इल्लल्लाह अची बचे थो त बसि पोइ इहो कमु तव्हांजे लाइ सही कोन्हे को ऐं मना आहे तव्हांजे लाइ, त माना इहो कमु अंजाम न ॾिजो। ऐं ॿियो तरीक़ो जेको आहे तस्बीह में इहो आहे इस्तिखारे जो त माना ॿ दाणा करे जेको आहे अलॻि कयो, आख़िर में हिकु अचे त माना सम्झिजो त माना तव्हां कमु उहो अंजाम ॾियो। अगरि ॿ दाणा अची करे बचनि त माना सम्झिजो त इहो कमु अंजाम न ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।